सिद्धे ऐं सुठे माण्हू सां त इख़्तिलाफ़ जल्द ख़तम थी वेंदा आहिनि, पर बाअक़ल, दाना ऐं हिमत वारो शख़्स उहो हूंदो आहे जेको ॾिंगे माण्हू सां बि पंहिंजा इख़्तिलाफ़ वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। दोस्तों, अवां कीअं आहियो? अवां जा कहिड़ा हाल आहिनि? मां उमेद कयां थो त सभु मुंहिंजा दोस्त, जेके मुंहिंजा सब्सक्राइब दोस्त आहिनि ऐं जेके मुंहिंजा न्यू सब्सक्राइब दोस्त जेके हींअर मुंहिंजो चैनल ॾिसी रहिया आहिनि ऐं मुंहिंजे चैनल ते जेको वीडियो ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि दोस्तनि खे मां वेलकम कयां थो पंहिंजे हिन चैनल ते। ऐं मां उमेद कयां थो त मुंहिंजो हीउ वीडियो अवां आख़िर ताईं ॾिसंदा ऐं मुंहिंजे हिन वीडियो में मां अवां दोस्तनि खे जेका अपडेट ॾियण वारो आहियां, उहा अपडेट आहे सिंध टीवी जी बहितरीन सोप सीरियल दुलाब। तो दोस्तों, अॼु ॻाल्हि कंदासीं सोप सीरियल दुलाब जी, ऐं दुलाब जी उहा क़िस्त जेका अव्हां ॾिसी चुका आहियो ऐं हींअर जेका अचण वारी आहे क़िस्त, उहा कहिड़ी क़िस्त ईंदी? उहा ईंदी 21 नंबर क़िस्त। 21 नंबर क़िस्त में छा थींदो, छा थियणो आहे, उन बाबति अवां दोस्तनि ताईं मां पूरी अपडेट पहुचाइण वारो आहियां। ऐं हुन खां अलावा जेको 20 नंबर क़िस्त में अवां ॾिसी चुका आहियो ऐं पूरो जेको माजरो जेको मीर शाहनवाज़ ख़ान जो जेको कीस, जेको दुलाब, जेको हुनजे मथां दोखो कयो वञे थो, सोढल वारनि मथां, मुराद वारनि मथां जेको दोखो कयो वञे थो, उहो अवां इन बाबति चङी तरह अवां ॾिसी चुका आहियो। ऐं यार अॻिते जेका उन्हनि सां दुलाब थींदो, उन्हनि सां जेको दोखो थींदो, उन सां जेको एॾो सारो वॾो बदगुमान थींदो, जेको अवां दोस्त ॾिसी दंग रहिजी वेंदव। मां उमेद कयां थो त हीउ मुंहिंजो वीडियो तव्हां आख़िर ताईं ॾिसंदो। ऐं जेके दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहिनि, त मां उन्हनि दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त दोस्तो, जेकॾहिं अवां मुंहिंजे चैनल खे अञा ताईं मुंहिंजे चैनल खे अवां सब्सक्राइब न कयो आहे, त बराए महिरबानी मां अवां दोस्तनि खे चवंदो हलंदुसि, निहायत मुदबाना गुज़ारिश कंदो हलंदुसि त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे अवां सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। ऐं मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर में ॾिसी पंहिंजी पंहिंजी रायो ॾियो, पंहिंजो पंहिंजो रायो अख़्तियार कयो। ऐं मां मुंहिंजी जेका महिनत आहे, जेका जफ़ाकशी आहे, मां जेका महिनत कयां थो अवां दोस्तनि जे लाइ, अवां पहिरीं प्यारनि जे लाइ, ऐं इनमें हिकु मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो फ़ाइदो आहे दोस्तो, त मां हीउ जेको वीडियो मुंहिंजो ज़ाहिर आहे वाच थींदो अवां दोस्तनि ते, जेको हीउ वीडियो मुंहिंजो वाच कंदव त ज़ाहिर आख़िर ताईं मुंहिंजे हिन वीडियो खे वाच कंदव त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। ऐं हुन खां अलावा मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिसी कमेंट ज़रूरु कयो त मुंहिंजो जेको हीउ वॉइस क्वालिटी कीअं आहे, मुंहिंजी लैंग्वेज कीअं आहे, मुंहिंजा तलफ़ुज़ कीअं आहिनि, जेका मुंहिंजी ॿोली आहे। ज़ाहिर आहे मां जंहिं इलाइक़े मां जितां मां ॻाल्हायां पियो, जंहिं इलाइक़े मां मुंहिंजी जेकी वाबस्तगी आहे उहा आहे मुंहिंजी उत्तर सिंध सां। ऐं मां बेसिकली अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त मां पाण बि हिकु अदाकारी आहियां, हिकु डायरेक्टर राइटर बि आहियां, पंहिंजूं कहाणियूं, पंहिंजूं फिल्मूं बि मूं खोड़ सारियूं ठाहियूं आहिनि। ऐं अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हीअ जेका बि रहनुमाई आहे, मां अवां दोस्तनि ते पहुचाइण जी भरपूर कोशिशि कंदुसि। त दोस्तो, हाणे देरि न कयो, पंहिंजे हिन काज़ी अब्दुल सत्तार जे चैनल खे जल्दी जल्दी में सब्सक्राइब करे वठो। ऐं जेके बि वीडियोज़ हिते मुंहिंजा रखियल आहिनि, उन सभिनि वीडियोज़ खे आहिस्ता आहिस्ता अवां पंहिंजो वाच कंदा हलंदव त मां अवां दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार रहंदुसि। ऐं दोस्तो, अॼु ॻाल्हि कयूं था हिन
टाइम जेका मां अव्हां ताईं अपडेट पहुचाईंदुसि उहा आहे किस्त नंबर 20 जी, जेका ॾिठो हूंदो मीर मंसूर ख़ान पंहिंजे ज़ियालनि खे पंहिंजे जेका हुनजा जनूनी जेके स्टूडेंट हज़रात आहिनि या जेका हुन जेकी तनज़ीम जोड़ी आहे उन्हनि तनज़ीम खे पाण वटि घुराए थो ऐं उन्हनि में जेको आहे उन्हनि जी हिकिड़ी कॉन्फ्रेंस करे थो उन्हनि सां वेही करे उन्हनि खे वॾो मतिलबु पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ु उथारण जी भरपूर कोशिशि करे थो, उन्हनि खे सम्झाए थो त पंहिंजा हक़ कीअं वठिबा। जंहिं ते उते मिठू बीठल हूंदो आहे, मिठू जेको उहो बि इन्हनि कमदार ऐं मीर शाहनवाज उहो कमदार जे बारे में जेको चए थो त मां उन्हनि सां कॾहिं बि ठा कोन कंदुसि, हुन बाबति उन्हनि खे ॿुधाए थो। ऐं हुन खां पोइ जेके हुनजी जेकी शादी थिए थी पई ककर वारनि जी, जेका गुलपरी सां शादी करे अचे थो पियो ककर वारा, ऐं उते जेका गुलपरी खे बिल्कुलु सिंगारियो कोन वियो ऐं अवां ॾिठो उन वीचारी खे बिल्कुलु न को मेकअप न को मतिलबु जीअं कुंवार खे सिंगारियो वेंदो आहे उन कुंवार खे बि कोन सिंगारियो वियो। मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ज़ाहिर आहे जेकी आम समाजी जेके असांजे हिन सिंध में जेके वाक़ियात थियनि था, जेके दुश्मनियूं थियनि थियूं, दुश्मननि मां कीअं संग वरिता वेंदा आहिनि, जेके उहे नियाणियूं उतां निकिरी करे ॿिए दुश्मन जे घर ते वञनि थियूं त उन्हनि वटि कहिड़ो कहिड़ो उन्हनि खे मसाइल पेश अचनि थिया ऐं उहे वीचारे कहिड़े कहिड़े ॾुखनि मां गुज़रनि थियूं। त दोस्तो जीअं मां ॾिठो त गुलपरी खे हू परणाए पाण वठी अचनि था, जिते हुनजो पीउ मलूक वॾियूं ख़ुशियूं करे थो, धूड़ शरननि जूं ॻाल्हियूं करे थो। पोइ बि उहे सीन बि हिन 20 नंबर किस्त में कोन ॾेखारिया विया त जिते इहो झुमरियूं हणे थो या अचण सां ई जेको आहे ककर वारा गुलपरी खे वञी पंहिंजे उते उछलाए थो, जेको पंहिंजी माउर खे ऐं कुंज खे चए थो ख़बरदार का बि सेज न हिते सजंदी, ऐं मां जेको आहे हिनखे दुश्मन खे झुकाइण जे लाइ मां इहो क़दमु खयो आहे। मां दुश्मन जी धीउ वठी त पंहिंजे गले ते विहारी आहे, हिनखे हाणे उहो ई सलूक रहंदो दुश्मननि वारो। त दोस्तो जीअं मां ॾिठो त हुन वीचारीअ खे हुन वीचारीअ सां जेको वेधन थिए थो पियो उहो अवां बाकोल इनमें जेको अवां किस्त नंबर 20 में ॾिसी चुका आहियो। ऐं दोस्तो जेको अॻिते वीचारी सां जेके केस थियण वारा आहिनि, जेके दुलाब थियण वारा आहिनि, जेके ॾुखियाइयूं पेश ईंदियूं गुलपरीअ जे लाइ, ऐं जेके सोडल सां जेके ज़ुल्म थींदा ऐं सोडल जेको गुलपरीअ खां बग़ैर रही नथो सघे ऐं उहो पंहिंजी गुलपरी जे आस पास जे जेको आहे वेझो घुमरा फेरा पाए थो पियो, जंहिंजे करे अॻिते उनखे केतिरियूं ॾुखियाइयूं पेश ईंदियूं। ऐं मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां हीउ ड्रामो तमामु अॻिते जेको आहे वधी करे ॾाढो ज़बरदस्त थी वेंदो। ऐं हिन ड्रामे में जेका अकासी कई वई आहे अॼुकल्ह जे माहौल जे मुताबिक़ त जेका इहा अकासी आहे उहा ज़बरदस्त अकासी में कई वई आहे, ऐं जंहिंमें अवां ॾिसो पिया त बहितरीनु जेको आहे पस मंज़र जेको बि जेका लोकेशन रखी वई आहे ड्रामे जी बकौल लोकेशन हिन में थोरो थका जेके कम आहिनि उहे थोरा तमामु जेको आहे न उनमें जेका जेके हवेलियूं आहिनि उहे जेके ॾेखारी वियूं आहिनि उहे बि जेको बंगलोज़ वग़ैरह जेके ॾेखारिया विया आहिनि, बंगलोज़ बि
तो दोस्तो जीअं मां ॾिठो त जेका मां ॻाल्हि कई पे लोकेशन जे हवाले सां, जेका लोकेशन ॾिनी वई आहे जंहिंमें बंगलोज़ ॾिना विया आहिनि, उन में तमामु जेका अक्कासी आहे ज़बरदस्त नमूने सां, ऐं मीर मंसूर खां जेके बंगलोज़ ॾिना विया आहिनि, या मीर शाहनवाज़ खे जेके बंगलोज़ ॾिना विया आहिनि, उन्हनि जी तमामु बहितरीनु अक्कासी आहे। पर थोरो हिन में मार खाई विया आहिनि। लोकेशन जेका आहे बिल्कुलु उहो ईअं जेको आहे न गुज़ारे लाइक़ु जेका हिन में लोकेशन ॾिनी वई आहे, को बि हिन में लोकेशन जो मज़ो न आहे। त मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां, ही ज़ाहिर आहे ओरिजिनल थी का ओरिजिनल शइ हूंदी आहे। ज़ाहिर आहे ही ड्रामो ऐं ड्रामे में जेके ॾुखियायूं ऐं जेके मुश्किलातूं पेश ईंदियूं आहिनि, उहो जेको डायरेक्टर खे ई ख़बर हूंदी आहे। जेके डायरेक्टर सवाबिस्तगा जेके माण्हू हूंदा आहिनि, जेके उन्हनि सां गॾु कमु करण वारा हूंदा आहिनि, उन्हनि जे लाइ वॾा मसइला मसाइल पेश ईंदा आहिनि, जंहिंमें किथे किथे अहिड़ी लोकेशन हूंदी आहे जेका लोकेशन ज़ाहिर आहे जेकी ॿाहिरि जे इलाइक़ा आहिनि या बंगलोज़ आहिनि, इन्हनि में इन्हनि खे जेका लोकेशन ॾिनी वेंदी आहे उहा फ्री फंड जी ॾिनी वेंदी आहे। ऐं जेके कराची में हुजनि या ॿियूं जेके जिते वॾियूं वॾियूं सीरियलूं ठहंदियूं आहिनि सिटी जे में हवाले सां, त उहे लोकेशनूं जेका ख़रीद कयूं वेंदियूं आहिनि, ऐं हीअ जेके आहिनि घुरी वरितियूं वेंदियूं आहिनि, यानी फ्री वारियूं हूंदियूं आहिनि। पोइ फ्री वारे में कुझु अहिड़ा मसइला ऐं मुश्किलातूं पेश अचनि थियूं, जंहिंजे करे उहे जेके वॾेरा माण्हू आहिनि जंहिंजे ख़िलाफ़ु हीउ ड्रामो तयारु कयो वेंदो आहे, ऐं उन्हनि वॾेरनि खां ई जेको आहे मुंहुं जेको आहे पंहिंजो टेढ़ो करे या उन्हनि अॻियां बीह करे इन्हनि खां इहे बंगलोज़ वग़ैरह वरिता वेंदा आहिनि। ऐं कुझु ॻाल्हियूं उन्हनि जी बि ॿुधणियूं पवंदियूं आहिनि त तव्हां असांजे ख़िलाफ़ु हीअ ड्रामा ठाहींदा आहियो, पोइ बि वरी लोकेशनूं बि असांखे ई वठंदा आहियो। उन्हनि वीचारनि जे लाइ जेके मसइला मसाइल पेश ईंदा आहिनि, मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त तव्हां अगरि गॾु हुजो उन्हनि खे, त तव्हांखे इन शइ जो ख़बर लॻी वेंदी। त मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जेकी मुश्किलातूं हिन में अचनि थियूं पियूं, पोइ बि इन जी जेका दरिया दिलेरी आहे, जेके इन जा डायरेक्टर आहिनि फरज़ंद मलिक उर्फ़ खजू साहब, जेको ई तमामु ॾाढा महिनती ऐं तमामु घणा महिनती ऐं जफ़ाकशी वारा माण्हू आहिनि, जेके हिमत नथा हारनि। रुपयो बचे न बचे पोइ बि पंहिंजो हिनखे पंहिंजे नाले खे रोशन करण जे लाइ या पंहिंजी जस्तजू खे हलाइण जे लाइ उन्हनि पोइते क़दम नाहे मोटाया ऐं अॻिते क़दम वधाइनि था पिया। इहो उन्हनि जेको आहे जसलानी आहे, उनजी हिकु हिमत आहे, उनजो हौसलो आहे। त दोस्तो मां उमेदु कयां थो जेका अचण वारी किस्त आहे 21 नंबर किस्त में अवां बाकोल जेके मुश्किलातूं गुलपरी जे लाइ ईंदियूं या सोडल वारनि जे लाइ ईंदियूं, छा हाणे इहो मुराद ख़ान जेको हुननि वाइदो कयो त मुराद ख़ान खे आज़ादु कराईंदा, पीरल खे त उन्हनि छॾे ॾिनो, हाणे पीरल अॻियां वञी करे जेको आहे कहिड़ो क़दम खणंदो ऐं पीरल छा कंदो, कहिड़े हिसाब सां कहिड़ा कहिड़ा क़दम खणंदो, इहो किस्त नंबर 21 मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त पीरल मथां अहिड़ो को ख़तरनाक जेको आहे रुख़ अख़्तियार करे ऐं थी सघे थो त पीरल बि मथां मारियो वञे। ऐं जेको आहे सारो इहो किस्त नंबर 21 में अवां बकौल इनखे ॾिसी सघंदा। ऐं सोडल बि जेको आहे उन्हनि घर जे ॿाहिरां लामारा ॾिए थो, जंहिंजे करे उन्हनि जे मथां बि हिकिड़ो कारब जो इल्ज़ाम बि अचे थो। ऐं इहो बि अवां इन किस्त नंबर 21 में ॾिसंदा। ऐं जेका सोडल खे ही खकर वारा रज़न वारा जेके मार कुट कंदा, ऐं जंहिंजे करे उहो पंहिंजो केस पको करण जे लाइ मुराद वारनि खे कोन आज़ादु कराईंदा ऐं मुराद वरी जेल में रहंदो। वरी हीउ जेको आहे पूरो ड्रामो वरी इते ई हिननि जेको आहे 3-4 ॾींहंनि में इते फिरंदो रहंदो, ऐं जेको हुन ते ज़ुल्म केस थींदा उन मुराद वारा जेल में रहंदा। ऐं हेॾां शहनवाज़ जेको चाहियो पिए मीर शहनवाज़ ख़ान, उहो उनजो उहे थियो। हेॾां मीर मंसूर ख़ान जेके माण्हू पंहिंजा जोड़िया आहिनि, जेके उनजा जुनूनी जेके छोकिरा आहिनि स्टूडेंट, जेके उनजी पूरी टीम जोड़ी वई आहे तनज़ीम, उहो उन टीम खे अञा वधाइण जे लाइ माण्हुनि खे चए थो त तव्हां पंहिंजा माण्हू अञा बि वधायो, त जीअं जेको आहे असां पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ु उथारे सघूं। त दोस्तो हीउ जेको आहे इहे सभु मामलात तव्हां ॾिसंदो किस्त नंबर 21 में। ऐं पूरे हिन वीडियो खे अवां बकौल ॾिसो ऐं महिरबानी करे मुंहिंजे हिन वीडियो खे अगरि जेकॾहिं अवां आयो न्यू त मां अवां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदो हलंदुसि त दोस्तो मुंहिंजे हिन चैनल खे
वधि खां वधि सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि चए मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक ऐं आख़िर ताईं वॉच कयो त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। ऐं मां भरपूर उमेदु कयां थो त अव्हां दोस्तनि जो साथ ऐं सहकार मूंसां हमेशह रहंदो ऐं मां बि उमेदु जेका तव्हांजी उमेदनि ते तव्हांजे कॉलनि ते भरपूर लहंदुसि। अव्हां दोस्तनि खे ऐं सुठा सुठा वीडियोज़ अव्हां दोस्तनि ते पहुचाईंदो रहंदुसि। ऐं कुझु ॾींहंनि जे करे जेको मां हिते न अची सघियो आहियां, अव्हां दोस्तनि खे वीडियोज़ कोन ॾिना आहिनि, उनजो हिकिड़ो कारण हुयो त मुंहिंजी तबियत ख़राबु हुई। तबियत ख़राबु हुजण जे करे मुंहिंजे गले में दर्द, आवाज़ न पियो निकिरी सघे। इन जे लाइ अव्हां दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां त विच में हिकिड़ो असांजो हिकिड़ो शोज़ बि हुयो, ड्रामो हो जेको आहे धरती जी धीउ स्टेज शो, जेको उनजे करे कुझु जेको आहे तकलीफ़ थी पई ऐं कुझु बुखार वग़ैरह या थधि जो कुझु माठो अची वियो। इन जे करे जेको आहे मां दोस्तनि ताईं मां वीडियो कोन ॾेई सघियो आहियां। मां उमेदु कयां थो त मुंहिंजी हिन वीडियो खे अव्हां अॻिते ॾिठो हूंदो ऐं पंहिंजो लाइक कमेंट करणु न विसारींदा दोस्तो। ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं जेको आहे मां हाणे चाहींदुसि त अव्हां दोस्तनि खां वठां इजाज़त ऐं नेक्स्ट वारे वीडियो जे अचण ताईं काज़ी अब्दुल सत्तार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।